IG सिंध ऐं SSP सांगड़ जे हिदायतनि ते सांगड़ ज़िले जी पुलिस जूं ॾोहनि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि दौरान ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हज़ारें लीटर कचो शराब, पाबंदी पियल ज़हरीले गुटके समेत चर्स, अफ़ीम, आइस वेकिरो कंदड़ मंशियात फ़िरोशनि खे क़ानून जे कटेड़े में आंदो। SSP सांगड़ कैप्टन रिटायर सद्दाम हुसैन ख़ासकेली जे हिदायतनि बैदि खिपरो, CIA सांगड़, सांगड़ पुलिस, पेरूमल, झोल थाणनि समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस कचे शराब जे भट्ठियुनि ते छापा हणी वॾे मिक़दार में हज़ारें लीटर कचो शराब हथ कयो। शराब जे भट्ठियुनि खे नास कयो वियो। कुदे कारोबार में मलूस जवाबदारनि खे सोगो करे संदुनि मथां मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कया विया। असांखे इतला मिलियो साईं हुते हले थो शराब हले थो, हुते असां SHO PP कंडियारी सभिनी गॾिजी रेड कयो, जंहिंमें 12,000 लीटर शराब जेको मिलियो आहे ऐं उन में हिकिड़ो जवाबदार विकी खे गिरफ़्तार कयो आहे ऐं 3 जवाबदार जेके आहिनि फ़हीम जेके आहिनि उहे भॼी आया आहिनि। सांगड़ ज़िले जी पुलिस मंशियात समेत जुआ जे अॾनि ते बि छापा हया। दर्जने जुआरी जवाबदार गिरफ़्तार करे जेल मोकिलिया विया त ॿिए पासे पुलिस लाइ चैलेंज बणियल अफ़ज़ल लुंड क़त्ल केस में बि कामयाबी माणी। ब्लाइंड मर्डर में घुर्बल 2 जवाबदार बि पुलिस सोगा करे वरिता। मोटा 11 सितंबर को एक अफसोसनाक वाक़या पेश आया था टंडवादम सिटी में, जिसमें एक नौजवान अफ़ज़ल लुंड जिसकी उम्र तकरीबन 23-24 साल थी, जिसको दिन दहाड़े यहाँ पे कत्ल किया गया था। और जैसे ही इतला हुई वहाँ पे हमारी पुलिस पार्टी ने पहुँच के और शवाहिद इकट्ठा करना शुरू कर दिए और मैंने एक टीम अख्तियार की जहाँ पे जिसमें CI इंचार्ज, SDPO टंडवादम, SHO A सेक्शन, SHO B सेक्शन, जिनकी हिकमत अमली से और टेक्निकल टीम जो मेरी IT टीम है उनकी मदद से हमने दिन रात मेहनत करके हम कातिलों तक पहुँचे हैं। सांगड़ पुलिस जूं ॾोहनि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि बैदि ज़िले में अमन अमान समेत मंशा जी लानत में बि वॾी ठापर आई आहे त ॿिए पासे रोज़मर्रा जे बुनियादनि ते स्नैप चेकिंग दौरान फैंसी नंबर प्लेट्स, कारा शीशा ऐं गैर रजिस्टर गाॾियुनि समेत गाॾियुनि में सर्च लाइटनि ख़िलाफ़ बि कार्रवाइयूं जारी आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु AD कुंभर।